अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। पाकिस्तान 3 मैचुनि ते ॿधल T20 सीरीज़ जी पहिरें दंगल में ज़िम्बाब्वे खे 6 विकेट्स तां शिकस्त ॾेई छॾी। ज़िम्बाब्वे पाकिस्तान खे मैच खटण लाइ 157 रन्सुनि जो हदफ़ ॾिनो हुयो। क़ौमी टीम 19 ओवर्स में हदफ़ पूरो करे पहिरीं T20 दंगल खटे वरितो। कप्तान बाबर आज़म 82 रन्स ठाहे टॉप स्कोरर रहियो। नून लीग बलोचिस्तान जे सदर अब्दुल कादिर बलोच ऐं सनाउल्लाह ज़हरीअ पारां नून लीग छॾण जो बाज़ाब्ता ऐलान करे छॾियो। कोयटा में जलसे खे ख़िताब कंदे अब्दुल कादिर बलोच चयो आहे त बलोचिस्तान मां नून लीग खे ॿाहिरियनि मेंबर्स जी अक्सरियत ॾियारी, पोइ बि सनाउल्लाह ज़हरीअ खे वॾ वज़ारत खां महरूम रखियो वियो। PDM जे जलसे में फ़ौज ख़िलाफ़ ॻाल्हायो वियो, उन वक़्तु ई पार्टीअ खां धार थियण जो फ़ैसिलो कयो। सनाउल्लाह ज़हरीअ चयो त नवाज़ शरीफ़ जी बेवफ़ाईअ सबबि सभु माण्हू हुनखे छॾे रहिया आहिनि। नवाज़ शरीफ़ पंहिंजे मुफ़ादनि ख़ातिर असांखे इस्तेमालु कयो। अॼु खां असांजा रस्ता धार आहिनि। नून लीग हाणे बलोचिस्तान मां हिक बि सीट खटे ॾेखारे त सियासत छॾे ॾींदुसि। PDM जे लाहौर में थींदड़ जलसे खां अॻु नून लीग जो MP ख़्वाजा इमरान नज़ीर गिरफ़्तार। पुलिस जो चवणु आहे त ख़्वाजा इमरान नज़ीर जी गाॾी मरियम नवाज़ जे नेबाडो पेशीअ दौरान जहिड़े वक़्तु नज़र आई हुई। MPA पुछा ॻाछा लाइ थाणे मुंतक़िल। मरियम नवाज़ चयो आहे त ख़्वाजा नज़ीर जी गिरफ़्तारी हुकूमत जो हमलो आहे। जलसो हुकूमत जे ताबूत में आख़िरी को हूंदो। ख़्वाजा नज़ीर चयो आहे त पंजाब हुकूमत इंतकामी कार्रवाइयुनि जो निशानो बणाए रही आहे, डिॼण वारा न आहियूं। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त पाकिस्तान खे फलाही रियासत बनाइण जो सफ़र शुरू थी चुको आहे। 2021 ताईं समूरे पंजाब खे हेल्थ इंश्योरेंस कार्ड फराहम कयो वेंदो। हाफ़िज़ाबाद में जलसे खे ख़िताब कंदे इमरान ख़ान चयो त हेल्थ कार्ड सां ग़रीब ख़ानदाननि खे फ़ाइदो थींदो। अमीर तरीन मुल्कनि में अहिड़ी सहूलियत न आहे। KP ऐं पंजाब में सिहत मर्कज़ जो ॼार विछाए रहिया आहियूं। 73 सालनि में पहिरियों भेरो समूरे मुल्क में हिकु जहिड़ो तालीमी निज़ाम आणे रहिया आहियूं। पीपुल्स पार्टीअ जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ चयो आहे त हुकूमत जी उबती ॻणप शुरू थी चुकी आहे। इक़्तिदार में अची गिलगित जे अवाम हाकिमियत जो हक़ ॾियारींदासीं। गिलगित जे इलाइक़े दियामीर में जलसे खे ख़िताब कंदे बिलावल चयो त तब्दीलीअ जे नाले ते मुल्क में तबाही पखेड़ी वई। अॼु मुल्क में पोरियतुनि खां डॉक्टर्स ताईं सभु एहतिजाज करे रहिया आहिनि। वज़ीर आज़म कानून जी भञकड़ी कंदे गिलगित जो दौरो कयो। गिलगित जे चीफ इलेक्शन कमिश्नर नोटिस वरी असांखे जारी कयो। वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो आहे त बिलावल जो कल्हो को ज़ोरदार बयान संदसि समझदारीअ वारी सोच जो इशारो आहे। पीपुल्स पार्टी असेंबलीअ तां इस्तीफ़ाऊं न ॾींदी ऐं नई वरी 20 फेबरवरीअ ताईं नवाज़ लीग सां गॾु हली सघंदी। कराचीअ में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शेख रशीद चयो त PP ऐं नून लीग जे मौक़िफ़ में फ़र्क़ु आहे। नवाज़ शरीफ़ ऐं मरियम बंदगिटीअ वारी सियासत पिया कनि। आलमी तौरु मार्शल लॉ वारो माहौल न आहे। 20 फेबरवरीअ ते ॿुधाईंदुसि त इमरान ख़ान पंहिंजो मुदो कीअं पूरो कंदो। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो आहे त गिलगित बल्तिस्तान में नून लीग जी क़यादत जो धांधलीअ वारो गोड़ शिकस्त जो एतिराफ़ आहे। ट्वीट कंदे शिबली फराज़ चयो त हमेशह धांधलीअ जे ज़रिए क़ौम ते मढ़ियल रहण वारनि जी वावेला कारकर्दगी साबित न थींदी। गिलगित बल्तिस्तान जो अवाम नून लीग खे चङी रीति सुञाणे चुको आहे। ॻोठु कोड़ो ख़ान खुश्क जो रहवासी वहीद अली खुश्क पंहिंजे घर भातियुनि सां गॾु प्रेस क्लब नौशरो फेरोज़ अॻियां धाईंदे चयो त प्रिंसिपल अरबाब अली खुश्क मुंहिंजे भाइटे 8 क्लास जे शागिर्द मोहम्मद इब्राहिम ते मोहबत देरो थाणे ते ज़ाती दुश्मनी करे 9C जो कूड़ो केस दाख़िल करे मासूम जी ज़िंदगी तबाह करे छॾी आहे। हुन ॿुधायो त कुझु ॾींहं अॻु प्रिंसिपल कूड़ो इल्ज़ाम हणंदे चयो त नींगर भाउ जे घर में टपी आयो। उन बावजूदि असां हर फ़ैसिले ॾियण लाइ तयारु आहियूं। हुन ॿुधायो त मूंखे ऐं मुंहिंजे घर भातियुनि खे पुलिस में बदिरायो वियो, जंहिं ते असां रिश्वत ॾेई पाण छॾायो आहे। जंहिं ते हुन आला इख़्तियारनि खां घुर कई आहे त नींगर ते कूड़ो इल्ज़ाम हणंदड़ प्रिंसिपल खे गिरफ़्तार कयो वञे। नवाब शाह कमिश्नर सैयद मोहसन अली शाह, डिप्टी कमिश्नर अबरार अहमद जाफ़र ऐं ज़िला काउंसलर थियल नातख़्वानी ऐं तक़रीरी मुक़ाबले में पोज़ीशन हासिल कंदड़ शागिर्दियानीअ खे ट्रॉफ़ी ॾेई रहिया आहिनि। डिस्ट्रिक्ट नौशरो फेरोज़ पुलिस न्यूज़ जतोई पुलिस रूपोश जवाबदार जिनसार लंजार खे गिरफ़्तार करे वरितो ऐं जॾहिं त पटीदन पुलिस क़त्ल जे केस में घुर्बल 2 जवाबदारनि मोहम्मद हसन सोलंगी ऐं शोबान सोलंगीअ खे गैरक़ानूनी पिस्टल ऐं गोलियुनि समेत गिरफ़्तार करे वरितो। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।